परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आइन ते हमलनि जी जांच लाइ पार्लियामानी कमीशन जोड़ी वञे। बेतमादी रिथ वारी रात जो खेसि मार्शल लॉ लागू करण जी धमकी ॾिनी वई। पीटीआई हुकूमत वज़ीर ज़रिए धमकायो त जेकॾहिं फौरी चूंडनि वारो शर्त न मञियो त मुल्क में मार्शल लॉ लागू कयो वेंदो। क़ौमी असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त हू इहे गैर जमहूरी कुवतूं न आहिनि जेके पहिरियां चवंदा हुआ एहतिसाब ऐं चूंडूं। हू पॉलिटिकल इंजीनियरिंग ते बि यकीन नथा रखनि। हू जमहूरी ताक़त आहिनि जेके शफ़ाफ़ चूंडूं चाहिनि था। संदन अॻु बि इहो ई मुतालबो हो पहिरीं चूंड सुधारा आंदा वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॻूणी हुकूमत जमहूरी मुक़ाबले खां भॼंदे जमहूरियत ते हमलो कयो। ही ऐवान उन मामले ते कीअं ख़ामोश रही सघे थो। तारीख़ में बि आइन खे काग़ज़ जो टुकड़ो सम्झियो वियो आहे। आइन जी भञकड़ी में केरु मुलविस हो उन जी जांच लाइ कमीशन जोड़ी वञे। हुन वधीक चयो त जमहूरी ऐं आइनी क़दम ख़िलाफ़ इमरान ख़ान ऐं पीटीआई जो रद्दअमल छा हो। अॻूणे वज़ीर आज़म खां पुछो त हुन 4 सालनि में मुल्की मईशत सां कहिड़ी रांदि खेॾी। अॻूणे वज़ीर आज़म खां पुछो त तव्हां पंहिंजी ज़िद जे करे आलमी सतह ते पाकिस्तान खे केतिरो नुक़सान पहुचायो आहे। हुकूमत ते तनक़ीद कंदे हुन चयो आहे त पाकिस्तान जी तारीख़ में बहरान आया आहिनि। इक़्तिदार में अचण खां अॻु हालतूं बहितर न हुयूं। सिलेक्टेड वज़ीर आज़म जे करे मुल्क खे नुक़सान पहुतो। 4 सालनि में अॻूणे वज़ीर आज़म अहिड़ो को कमु नाहे कयो जेको मुल्क में यादि कयो वञे। हुन चयो त पीपल्स पार्टी ऐं नून लीग सियासी हरीफ़ आहिनि ऐं छा को सोचे सघे थो त उहे पार्टियूं इतिहादी हुकूमत में गॾु हूंदियूं। पर अहिड़ी सियासी सूरतहाल तॾहिं थींदी आहे जॾहिं मुल्क में जंग जी सूरतहाल हुजे। हिन वक़्तु मुल्क जे हर शोबे में बहरान आहे। गुज़िरियल 4 सालनि में हर इदारे खे तकरारी बणायो वियो। बिलावल भुट्टो चयो त असां आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी चूंडूं चाहियूं था। समूरा गैर जमहूरी चूंड सुधारा ख़तम थियण घुर्जनि जॾहिं त असांखे अवाम खां राय वठणी पवंदी। हू अॻु बि चई चुका आहिनि त कंहिं बि गैर आइनी क़दम खे तस्लीम न कंदा। हू चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे बाक़ी कम खे बि मुकमल करणु चाहिनि था। क़ौमी असम्बली में पॉलिसी बयान ॾींदे परडेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो आहे त हू वालारियल कश्मीर बाबति भारत जे हिकतरफ़ी क़दम खे रद्द करे थो। भारत वालारियल कश्मीर में कश्मीरियुनि जी आबादी तब्दील करे रहियो आहे। हुन चयो त भारत तरफ़ां गैर कानूनी तौर ते वालारियल कश्मीर जी हैसियत तब्दील कई वई ऐं भारत 5 अगस्त खां पोइ गैर कश्मीरियुनि जी आबादकारी शुरू कई। भारत जे अहिड़नि क़दमनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी।